गैर यकीनी वारी मुआशी ऐं सियासी सूरत हाल, महांगाई ऐं बेरोज़गारीअ सबबि परेशान लखे नौजवान रोज़ीअ जी ॻोल्हा में समुंड पार हलिया विया आहिनि। रोज़गार हासिल करण लाइ परॾेह वेंदड़ पाकिस्तानियुनि जो अंगु टीण ते वधी वियो आहे। हलंदड़ साल 7,65,000 नौजवान रोज़गार लाइ मुल्क छॾे विया आहिनि। परॾेह में डॉक्टर, इंजीनियर, IT माहिर, अकाउंटेंट्स, एसोसिएट इंजीनियर, उस्ताद, नर्सिस शामिल आहिनि। 92,000 खां वधीक आला तालीम याफ़्ता माण्हुनि बि पाकिस्तान खां मोकिलाणी कई। अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ साल 7,36,000 पाकिस्तानी नौजवान नार जे मुल्कनि, जॾहिं त 40,000 यूरोपीय ऐं एशियाई मुल्कनि ॾांहुं विया। सभ खां वधीक 4,70,000 पाकिस्तानी नौजवान सऊदी अरब, 1,19,000 मुतहदा अरब इमारात, 77,000 ओमान, 51,634 क़तर, जॾहिं त 2,000 पाकिस्तानी कुवैत विया आहिनि। ॿुधाईंदा हलूं त कैनेडा ऐं सऊदी अरब ताज़ो वॾे पैमाने ते नौकरियुनि जो ऐलान कयो आहे, जॾहिं त कैनेडा इन मक़सद लाइ पाकिस्तान में पंहिंजे परॾेही आफ़ीस बि इस्लामाबाद में वापसि खोले वरिती आहे। इन खां अॻु आफ़ीस दुबई में हूंदी हुई। सऊदी अरब वॾनि मंसूबनि ते कमु करे रहियो आहे। इन लाइ खेसि मुलाज़िमनि जी वॾी ज़रूरत आहे। कुझु ॾींहं अॻु हिक सर्वे में ॿुधायो वियो त पाकिस्तान जा अधु खां वधीक माण्हू परॾेह ॾियण जी ख़्वाहिश रखनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk